नासिर लाड़काने से मुख्तलिफ इमाम बारगान में मजलिसन जो सिलसिलो जारी है। हर तरफ या हुसैन जो सदाऊं बुलंद थी वियूं आहिनि। वधीक तफ़सील लाइ पेश आहे अब्दुल कादिर कोपांग जी ये रिपोर्ट। मरहबा मरहबा मुस्तफा की बात में बाखुदा सारी कायनात में गूंज रहा है बस एक लाड़काने में करबला के शहीदन की याद में पहिरीं मुहर्रम खां वींदे 10 मुहर्रम हराम ताईं 181 नंढा वॾा मातमी जुलूस बरामद थींदा आहिनि ऐं 169 मजलिसूं बर्पा थींदियूं आहिनि। लाड़काने जी मरकजी इमाम बारगाह जाड़ल शाह, खिची इमाम बारगाह, जाफरी इमाम बारगाह में अलम पाक ताज़िया ऐं ज़ुलजदा सिंगारन जो सिलसिलो जारी आहे। पहिरीं मुहर्रम खां घोट कासिम जी मेहंदी शहज़ादे अली अकबर जा मोड़ ऐं मासूम अली असगर जा पींघा कढिया वेंदा आहिनि। शहर में पाणी जूं सबिलियूं लॻाए करबला जे प्यासनि जी यादि ताज़ी कई वेंदी आहे। लाड़काने में आज़ादारनि पारां ज़ंजीरनि ऐं चाकुनि जो मातम कयो वेंदो आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम अल्लाह ने क्या खूब संवारा है, सरकार के आंगन में उतारा है, हर कौम की आंखों का सितारा है। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम 9 ऐं 10 मुहर्रम हराम ते पाकिस्तानी चौक वटि शाम जो सभु मरकज़ी मातमी जुलूस गॾु थी नहर थींदा आहिनि ऐं हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थींदियूं आहिनि ऐं पोइ शामे ग़रीबां पढ़ी वेंदी आहे। चंड मुहर्रम जो नमूदार थींदो आसमान ते तो पूरी दुनिया जी लाड़काने में भी मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो आज़ादारनि जो जुलूसन जो सिलसिलो शुरू थींदो आहे। पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं ही तमातम आ उन्हईअ जो, ही तमातम आ उन्हईअ जो, थी वया नहर किनारे बाज़ू गाज़िया जा कलाम। ॾिसो था त हिन दौर में इंसान जो पेट पालण भी हिकिड़ो, पर हे हिकिड़ो अक़ीदे वारी शइ आहे। वो कुछ भी करे कीअं भी करे आज़ादार मोमिन वठनि था। हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। पहिरीं मुहर्रम ते को चाढ़ींदो आहे, को ॿी मुहर्रम ते को टीं ते। असांजो त माना माशाल्लाह 7 मुहर्रम ते चाढ़ींदा वठी वेंदी। माना 10 मुहर्रम ते असांजो कमु हलंदो आहे। इन खां बाद में असां ज़रियूं झूला या हे हो अलम ठाहींदा आहियूं शीशे वारा। माना 12 महीना असांजो कमु आहे। हेॾे माना 3 महीना आहे कलसनि जो, बक़ाया असां शीशे ऐं अलम ज़रियूं ठाहींदा आहियूं। न असांखे आर्डर ईंदा आहिनि, रानीपुर खैरपुर जा आर्डर ईंदा आहिनि या सखर जा, इहे आर्डर ईंदा आहिनि, आर्डरनि जा ठाहींदा आहियूं। 3 महीना अॻु में वेहंदा आहियूं कम ते, 3-4 महीना थी वेंदा आहिनि कम खे। उहो ई उन खां वधीक थी वियो आहे कमु, उन खां वधीक मोमिन थी विया आहिनि। वाह, ॾींहों ॾींहों माना वधंदा वञनि, घटिजनि था वधंदा वञनि। मौला हुसैन भी असांजी जान आहे। असां हुनजो शौक़ पहिरीं मुहर्रम खां मल्हाईंदा आहियूं। कारा कपिड़ा पाईंदा आहियूं, नगर न्याज़ कंदा आहियूं, मजलिसूं। मां तक़रीबन 16 सालनि खां जो आहियां। मां पाण 30 साल टेलीफोन ऑपरेटर थी रहियो आहियां कम्युनिकेशन में। हाणे मां रिटायर आहियां, पर कमु इहो कंदो रहियो आहियां। ड्यूटीअ तां मोटी अची सुलझना सां वक़्तु मुंहिंजो इहो ईअं ई गुज़रियो आहे। 8 जी राति आहे, 7 जी उन राति ते असां मेहंदी बरामद कंदा आहियूं शहज़ादा कासिम जी। ऐं पूरे लाड़काने जूं ऐं लाड़काने खां अलावा पसगिरदाई जूं जेके बि अंजुमनियूं आहिनि उहे सभु हुन में शरीक थींदियूं आहिनि, जंहिंमें मातम बि कंदा आहियूं, नोहा बि पढ़ंदा आहियूं ऐं शहज़ादे कासिम जी जेका आहे मेहंदी जेका आहे बरामद कंदा आहियूं। ऐं 8 जी राति जेका आहे उन राति ते असां जेको आहे शहज़ादे अली अकबर जो ताबूत बरामद कंदा आहियूं। अलाह जो शुक्र आहे, लाड़कानो पुरअमन आहे ऐं लाड़काने में लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेका बि थींदी आहे ज़वार जा हुसैन खिची उन सां इहा एडमिनिस्ट्रेशन राब्ते में ईंदी आहे। छो त तक़रीबन शिया सुन्नी ॿाहिरि सभु जे सभु इहो मञींदा आहिनि ज़वार जा हुसैन खिची लाइ त बाबा उहो वॾो आहे, सुठे तरीक़े सां सुलझल तरीक़े सां मसइलनि खे माना हिकिड़ो सॉर्ट आउट कंदो आहे। इहो ई पैगाम ॾींदासीं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको पैगाम आहे उहो अमुन आहे। लाड़काने में सिक्योरिटी सख़्त कंदे
16 हसास मजलिसियूं ऐं 9 इंतहाई हसास करार ॾिनी वयूं आहिनि। ज़िले भर में इश्तियाल अंगेज़ तक़रीरियूं ऐं हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे। इमाम बारगाहुनि ॿाहिरां वॉक थ्रू गेट लॻाए ईंदड़ वींदड़नि जी सख़्त तलाशी बैदि माण्हुनि खे छॾियो वञे थो। लाड़काणे में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे जानिसारनि खे भेटा पेश करण जे लाइ अज़ादारनि पारां गमे हुसैन में गमगीन थी नुंहां ख़्वानी करे मातम कंदा आहिनि। कैमरामैन मुश्ताक खोड़ो सां गॾु अब्दुल कादिर गोपांग, धरती टीवी, लाड़काणो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम।